मीरपुर साकरो तालके जे सवें आबादगारनि पाणी जी मुसलसल खोट खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब ठठो पहुची सख्त एहतजाज कयो ऐं पाणी खोट खिलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। इन मौके ते मुज़ाहिरीन अॻवाननि ऐं आबादगारनि अहमद खान ज़ंगियाणी, अब्दुल वाहिद ज़ंगियाणी, मोहन मूसा बलोच, हाजी शफ़ी मोहन, मोहम्मद रहीम ऐं ॿियनि दाहींदे चयो त मीरपुर साकरे जे ग़ुलामुल्लाह शाख ऐं उन मां निकिरंदड़ नंढियुनि 17 शाखनि जिन में नाइकी, बारोसर 1 ऐं 2, राजवा, कानकी, माड़ी समेत ॿियूं शामिल आहिनि। इन्हनि में पाणी जी सख़्त खोट आहे, जंहिं सबबि 3 यूनियन काउंसिलनि जी लखें एकड़ ज़मीन सुकी ठूठ थी वई आहे। सारियाल जो फसल पोखाई थी न सघी आहे। जेको बिज पोखियो आहे इहो बि सुकी सड़ी वियो आहे, जंहिंजे करे करोड़ रुपए नुक़सान थी रहियो आहे। इन्हनि चयो त का बि शाख टेल न करे सघी आहे, जंहिं सबबि पुछड़ी जूं ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि। माण्हू ऐं जानवर पुंज मरी रहिया आहिनि। इन्हनि चयो त ग़ुलामुल्लाह शाख में 16.5 गेज बोर थियण सां सभिनी नंढियुनि शाखनि ऐं वाहन में पाणी पहुची सघे थो, पर आबपाशी कामूरा हठधर्मी करे वेठल आहिनि ऐं मुक़रर गेज खां अधु जेतिरो पाणी भी नथो मिले। इन्हनि चयो त असां डीसी ठठो सां मुलाक़ात करे खेसि पाणी खोट जी शिकायत कई आहे। इन्हनि मुतालबो कयो त ज़िक्र कयल शाखनि में पाणी जी सख़्त खोट ख़तम करे आबादगारनि हारियुनि खे तबाह थियण खां बचायो वञे। पानी जो सिस्टम है गेज दरिया से उन दरिया से कॾहिं बि असांखे गेज पूरो कोन मिलियो जो असांजी शाखूं था वहनि। जे गेज पूरो कराईंदा अधु कलाक पोयां पाणी कढी वेंदा। उन में जेके बि शाखूं असांजो आहिनि 4-25 शाखूं आहिनि, उन्हनि मंझां अधु खां अॻियां पाणी ऐं इन्हनि माड़ी नाली अधु खां अॻियां पाणी 27 हाल खां अॻियां आहे ई कोन। मिसकिन माण्हू हिकिड़ा तेल मंगाइनि, मशीन हलाए माल खे पाणी पीआरींदा, पर किथे माल जी पाणी पीअण लाइ कोन्हे। त असीं महिरबानी करे डीसी सां मिलिया आहियूं। डीसी साहिब जिन सां ॻाल्हायो आहे उनखे चईं त पाण विज़िट वञी कर शाम जो जे न था कनि त वरी मूंखे ॿुधाए। असीं वरी आया आहियूं हिते, पंहिंजा साफ़ी आहिनि असांजा प्रेस क्लब जा आहिनि, इहा असांजो आवाज़ु उथारीनि त हीउ जेको ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, अञा ताईं पाणी न आहे, मुल्क ॿुॾो पियो आहे, इनखे बचाइनि, इहा असांजी मदद कनि। जीअं असांजी पकी नाली ठही आहे, उन खां पोइ असांजो पाणी बिल्कुलु अचणु बंदि थी वियो आहे। कहिड़ी नाली ठही आहे पकी? ग़ुलामुल्लाह शाख मां अॻियां 4 नालियूं वहनि पियूं। वरी राजवा निकिरे थो, ग़ुलामुल्लाह बारोसरी 1-2 हले थी, काकी नाली हले थी, जिते बिल्कुलु कुझु पाणी ज़रूरु कोन थो पहुचे। असांजे मोहतराना या गुज़ारिश आहे आबाशी खाते वारनि खे त जेका पकी नाली थी आहे 10 खां 15 आटियूं टोड़े वरी असांजी पुराणी लेवल रखी ॾींदा। असांजो इनशाला पाणी सभिनी शाखे ॾींदो। ॿियो रेग्यूलेटर असांजो आहे ग़ुलामुल्लाह जो, उहो 16.5 फुट 16.5 फुट जॾहिं गेज बीहंदा तॾहिं असांखे पाणी पहुचाईंदो। 16.5 फुट आहे कोन आहे, 10 या 11 फुट उहो पाणी उन असांजी शाखे चढ़े ई कोन पहुचे ई थो पाणी। इहा असांजी गुज़ारिश आहे इरीगेशन खे सभिनी खे 16.5 फुट असांजी ग़ुलामुल्लाह जो गेज आहे उहो बीहारींदा, इनशाला असांजी पाणी सभिनी खे पहुचंदो। ज़मीनदार असां ही सभु ज़मीनदार जेके हिते गॾु थिया आहियूं, हीअ असांजी माड़ी नाली जेका ग़ुलामुल्लाह खां पकी कई वई आहे, जेका इंतिहाई बदनीयती ते कमु थियल आहे ऐं उहो 5 फुट मथे करे पकी कई वई आहे। जॾहिं त असांजा 5 लख एकड़ ज़मीन जेका आहे उहा बंजर करे गैराबाद कई वई आहे, जंहिंजा हज़ारे माण्हू बुख काटे रहिया आहिनि। उन्हनि हिन टाइम ताईं पूरे पाकिस्तान में ॿोॾि जो सिलसिलो आहे ऐं असां वटि सोक आहे, जॾहिं त असांजी अञा ताईं सारियुनि जो रूंबो न थी सघियो आहे। विच असांजा सड़ी विया आहिनि, पीअण जो पाणी मालवंद माण्हू बि परेशान आहिनि। असां सभिनी जी इहा गॾियल घुर आहे त असांखे पाणी ॾिनो वञे, जॾहिं त पूरी पाकिस्तान में ॿोॾि आहे। असां सुके ते आहियूं ऐं असां एहतिजाज पिया करियूं। बराए महिरबानी डीसी साहिब सां मुलाक़ात कई आहे, उनखे अर्ज़ु कंदासीं ऐं आबपाशी मिनिस्टर वज़ीर आला सिंध ऐं असांजे इंजीनियर साहिब खे बि असां मुतबाना गुज़ारिश कंदासीं त असांखे पाणी ॾिनो वञे ऐं त जीअं असां रोज़गार करे सघूं, जॾहिं त 95% असांजे इलाइक़े में माण्हुनि जो रोज़गार ज़राइत आहे।